बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलामु अलैकुम। आऊं आहियां अवां जो अली नवाज़ बुरड़ो। हिन मौक़े ते हिकिड़ो शेर अर्ज़ु आहे। हा मञा थो अञा मंज़िलनि ते पुॻा न आहियूं, हा मञा थो अञा मंज़िलनि ते पुॻा न आहियूं, पर हलूं था अञा थका न आहियूं। फ़र्क़ु सिर्फ़ु थोरो आहे असां में ऐं हुन सिज में, हा फ़र्क़ु सिर्फ़ु थोरो आहे असां में ऐं हुन सिज में। हू लही थो वञे मगर असां अञा लथा न आहियूं, मगर असां अञा लथा न आहियूं। दोस्तो साथियो, तव्हांखे हर बाख़बर रखींदो आहियां शहीद लियाकत नगर शहर शाहनवाज़ ॻोठ में जेका ही इलेक्शन थी रही आहे, जेका ही मुंहिंजे पोयों अवां ॾिसी रहिया आहियो, जेका गॾिजाणी मीटिंग आहे, सो ही शहीद लियाकत नगर शहर शाहनवाज़ ॻोठ जे तरक़ियाती कमनि ऐं यूनियन कमेटी जेका चूंडूं थी रहियूं आहिनि, ही उन जे बाबति गॾिजाणी आहे, जिते चीफ गेस्ट मोहतरम रिटायर्ड DSP साईं रमज़ान गोपांग साहब भी मौजूद आहे ऐं उॼण बिरादरी जो हिकिड़ो दोस्त असां सां बहितरीनु जेको आहे सो मोतबर ऐं जेको आहे सो इमदाद उॼण साहब भी मौजूद आहे। ऐं उॼण बिरादरी, गोपांग बिरादरी, ॿियूं बिरादरियूं भी असां सां मौजूद आहिनि, जेके हिन गॾिजाणी में जेके हर कंहिं पंहिंजा मौक़ुफ़ ॾिना। मौक़ुफ़नि सां भी अव्हांखे आगाह कंदासीं ऐं हाणे हलंदासीं, कुझु दोस्तनि खां मौक़ुफ़ वठंदासीं, हुनजो छा चवणु आहे। भाइरो अस्सलाम वालेकुम। जीअं त मूंखे हिन ॻोठ में रहंदे 17 साल थियण वारा आहिनि। इन दौरान असां जेके भी नुमाइंदा काफ़ी हिन ॻोठ में काफ़ी नुमाइंदा आया के लॾे आहे। इन्हनि रोड रस्तनि घिटियुनि जे करे, कुझु ॻोठ जे माहौल न सही न हुजण जे करे हिन ॻोठ खे छॾे ॾिठो आहे। असीं बि ॾिसंदा रहिया आहियूं। इन दौरान जेके भी घिटियूं ठहियूं इन जा ठारायूं वयूं आहिनि, उहे बि उन्हनि माण्हुनि जे घिट भरिसां ठाराई वयूं आहिनि, जेके उन्हनि जी ॼाण सुञाण हुया, जा हे फलाणो अफ़सर आहे या हे फलाणो। सभिनि सां गॾु साईं लाइ को मसइलो न आहे। शाहजहान मुंहिंजो नंढो भाउ आहे, मुंहिंजे इहे पाण ॿाहिरि आहियूं, तव्हां मुंहिंजे लाइ वॾा एतिराम आहे, को मसइलो आहे। असांखे तक़रीबन 2015 खां वठी हिते आहे टाइम थियो आहे ऐं उन टाइम में जेको आहे पुराणियूं कमेटियूं हलंदड़ हुयूं ऐं जेको भी कमु कयूं उहो सभिनी जे साम्हूं आहे। बहरहाल असां वधि में वधि शुक्रगुज़ार आहियूं साईं इमदाद उॼण जा, रमज़ान साहब जा ऐं साईं लतीफ़ शाह साईं जेको असांजे ॻोठ जो आहे बिल्कुलु, ऐं असां साईं जे बिल्कुलु चैनल सां गॾु आहियूं सभिनी दोस्तनि सां। संगत खे मुंहिंजे तरफ़ां अस्सलाम वालेकुम। साईं ॾाढी ख़ुशी थी आहे, इलेक्शन थिए थी शरगोट में, तमामु बहितरीनु कमल आहे। मुंहिंजा साईं मानवारा साईं लतीफ़ शाह सरकार, साईं रमज़ान साहब गोपांग ऐं असांजो चाचा साईं इमदाद साहब, जिनजा तमामु शुक्रगुज़ार आहियूं, जिन असांखे क़ीमती टाइम ॾिनो आहे। हीअ मीटिंग रखी वई आहे असांजे करे ऐं साईं हिते हिन मीटिंग में असां साईं लतीफ़ शाह सां गॾु आहियूं। असांजो वोट साईं लतीफ़ शाह गया ऐं असां साईं लतीफ़ शाह जा मुरीद बि आहियूं। असांजो हक़ी वोट बि साईं लतीफ़ शाह गया ऐं नाहक़ी वोट बि साईं लतीफ़ शाह गया। असां साईं लतीफ़ शाह सां गॾु आहियूं। असांजो मुर्शिद वोट त कॾहिं मरु मुक़ाम में वारीअ संदो कोट अॾे अॾींदे केतिरो। दोस्तो, हीअ अॼु रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी कचहरी आहे। पाण ज़ाहिरी ऐं बातिनी दिली तौर ते हिमायत जो ऐलान पिया था कयूं ऐं हिमायत ऐं मुखालफ़त ॿ सिमथ जेके आहिनि अल्लाह ताला जे तरफ़ों ॿ रस्ता ॾिना विया आहिनि त तव्हांखे बदतरीन खां भला घटि बुरो कहिड़ो लॻे थो, जेको घटि बुरो आहे भला उनजी हिमायत कयो। पर अल्हम्दुलिल्लाह असांजी सरवाणी सैयद करे रहियो आहे। तव्हां सां अॼु हिकु दिली तौर ते पाण खे वचन करिणो आहे त असां सिर्फ़ु घर जा मालिक न आहियूं, असां सभु ॻोठ जा मालिक आहियूं, इहो वचन करिणो आहे। हा, असांजे सिफ़ में बि का कारी बकरी हुजे न, तव्हांखे हक़ आहे उनखे ॿाहिरि कढो असांजे सिफ़ में। पर जेकॾहिं अल्लाह जो हुकुम आहे, साईं वेठा आहिनि, त जेकॾहिं को तौबह ताइब थिए थो त उनखां वधीक को फ़रिश्तो कोन्हे। अॼु असां इन तव्हां सां वचन करणु आया आहियूं त सुभाणे असां खां हिसाब रुपए जो वठो। असांजी बांह ॿेली थींदो, असांजी ताक़त थींदो, कामयाबी असांजी यादि कंदासीं। असांजो जेको जॉइंट सेक्रेटरी सेंट्रल बॉडीअ जो आहे अमीर हमज़ा साहब। ॿाहिरों सभु वेठा आहियो, वेठा सभु ख़ुशि आहियो, ताड़ियूं सभु वॼायो था। हाणे कंहिंजे दिलनि जी ख़बर कोन्हे,
कंहिं दिलि में छा आहे। कुझु दोस्त अहिड़ा आहिनि असांजी कचहरी में वेहनि था, कुझु दोस्त अहिड़ा आहिनि हुनजी कचहरी में वेहनि था। अचे ॻाल्हि हाणे पंहिंजी थी, असां जॾहिं इलेक्शन में हिसो वरितो आहे, फस्ट टाइम हिसो वरितो आहे, ख़ुशी सां न वरितो आहे, मजबूरी सां वरितो आहे। मजबूरी इहा हुई, असांखे पंहिंजा कमकार घणा हुया, सभिनी खे लाज़मी कमकार आहिनि, सभु को कमकार करे थो, हर को पंहिंजे घर जी। हिक खां 21 साल, हिक खां 21 साल थिया आहिनि। 20 सालनि में असां कॾहिं बि दोस्तनि खां न पुछियोसीं तव्हांजी ऑडिट कीअं आहे, तव्हांजी कमेटी कीअं आहे, तव्हां हलो कीअं था, तव्हां कयो कीअं था। पर इहो सभु ज़ुल्म हले पियो, जेको नतीजो ॾिसूं पिया, ॾिसंदा आयासीं। पर हाणे जॾहिं असां इलेक्शन में बीठा आहियूं, कुझु ख़बरूं अॻ में जेके हुयूं उहे ॿियूं हुयूं, पर हाणे ख़बरूं कुझु ॿियूं आहिनि। हाणे ख़बरूं इहे आहिनि, जंहिंसां मिलूं था तूं मुंहिंजो सौटु आहे, तूं मुंहिंजो दोस्त आहे, मां तोखे वोट ॾींदुसि। तुंहिंजो फलाणो तोसां गॾु आहे, हा तोसां गॾु आहे, पोइ मां तोखे वोट ॾींदुसि। बाबा मूंखे वोट न ॾियो, फलाणो तोसां गॾु आहे तोखे वोट ॾींदुसि, साईं तोसां गॾु आहे तोखे वोट ॾींदुसि। ईअं न, हक़ ते केरु आहे, तव्हां हक़ वारे खे वोट ॾियो न। जे तव्हां सम्झो था असां हक़ ते आहियूं त तव्हां असांखे वोट ॾियो, पर वोट सां गॾु सपोर्ट बि कयो। ईअं न आहे त तव्हां वोट ॾियो, असांखे सपोर्ट कंदो त असां खटी करे ईंदासीं, त ॻोठ जे लाइ ईंदासीं। ॿियो असांजो को बि एजेंडा कोन्हे सवाइ ॻोठ खां। असांजी यारी दोस्ती सोट मसाद कुझु बि न आहे, ॻोठ खां सवाइ का शइ वधीक न आहे। असां तव्हां सभिनी दोस्तनि खे अपील था कयूं त वोट ज़मीर जो ॾियो, बसि असांखे वोट ज़मीर जो ॾियो। ऐं असांखे वोट ॾियो, असांखे वोट ॾियो त लुकी न ॾियो, सरेआम ॾियो, हथु मथे करे ॾियो। असांखे उहो वोट खपे थो, असांखे उहो साथी खपे थो जेको असांखे सरेआम वोट ॾिए। गुज़ारिश कंदुसि साईं इमदाद साहब खे त पाण ख़्यालनि जो इज़हार कनि। साईं इमदाद हुजूर साहब। वगर कयो वतन प्रीत में छिननि पाण में, पसो पखेड़नि माणा मेठ घणो। मां सभ खां पहिरियों त सचल पैनल खे मुबारकबाद ॾींदुसि त उन्हनि खे हिकिड़ो अहिड़ो माण्हू मिली वियो आहे जेको जंहिंसां बि बीठो आहे, कंहिं बि सूरत में उन्हनि खे हारायो न अथई। ऐं माशूक खे बि मां गुज़ारिश कंदुसि त जंहिं सचाई सां, जंहिं तरीक़े सां हे मैदान में आयो आहे, ऐं तव्हां मुबारक मां तव्हांखे एडवांस में ॾियां थो। हे पंहिंजो सभु कुझु लुटाइण खां पोइ बि तव्हांखे हाराइण न ॾींदो। ऐं एॾो जोशीलो ऐं जज़्बाती माण्हू आहे। मूंखे साईं रिक्वेस्ट कयो त अदा तव्हां असां सां गॾु हुजो ऐं तव्हां गॾिजी असां सां पंहिंजो मैदान में अचो। मां चवां भाई तूं जंहिं मैदान में हूंदे, तूं कंहिंखे बि कंहिंजे लाइ बि चवंदे मां तोसां गॾु आहियां। माना केॾा वॾा लफ़्ज़ भाऊ चया। चई त रमज़ान साहब जी शख़्सियत उहा शख़्सियत आहे, मुखालिफ़ धुर बि उन ते एतमाद कंदी आहे। हाणे रमज़ान साहब तव्हां सां गॾु आहे त मां सम्झां थो त तव्हांखे हाणे हिमत करणु खपे। ऐं लतीफ़ शाह तमामु सुठो माण्हू आहे, सुठी शख़्सियत जो मालिक आहे। ऐं असां काफ़ी ग्रुपनि में एड आहियूं, गॾु आहियूं। त जॾहिं कुझु अरसो अॻु में ट्रैक्टर पिया हलनि ऐं कम पिया थियनि त मां लतीफ़ शाह खे मथे शलवार कंदे ॾिठो ऐं बीठो कमु कराए पियो। ऐं ग़रीब माण्हू, ग़रीब सैयद आहे ऐं तव्हांजी ईज़ी अप्रोच आहे। मां सम्झां थो जेकॾहिं लतीफ़ शाह खां वधीक ईज़ी माण्हू तव्हांखे ॿियो को बि न मिलंदो। Studio. मां 1998 में हिते आयुसि, कराची में बदिली थी। 2003 में हिते मां हिते अची प्लाट वरितो हिते तव्हांजे कुंड में। 2003 में 2003 काफ़ी अर्सो आहे, मां सम्झां थो 2003 जा घटि ई माण्हू हूंदा। 2003 में मां अची उन महिल ॾाढो सुठो सताबो, एॾो बहितरीनु शहर ॻोठ हुए।
प्लानिंग सां नक्शे सां भिटियूं, हर प्लाट खे अलॻि भिटी, गाॾी जी अचण वञण जी, मूंखे ॾाढो वणियो, मां हिते अची वरितो। उमेदु इहा हुई त अञा बि तरक़ी कंदो, ज़मानो तरक़ी करे थो। हाणे 2021 अची थियो आहे, बि उहो ज़मानो अञा भलो, हाणे अञा ख़राबु। मफ़ाद ॿिन्ही जो हिकिड़ो आहे न, ॿिन्ही जो मफ़ाद हिकिड़ो आहे, ॻोठ खे चङो करिणो आहे। पर पोइ ज़माने जूं के लालचूं आहिनि, के प्रेशर आहिनि, को कुझु आहे, उनजे करे नथो थी सघे कमु। छो नथो थिए? इन जे लाइ मां रिक्वेस्ट कंदुमि ॿिन्ही पैनलनि खे त तव्हां ॿिन्ही मां को हिकिड़ी कमेटी ठाहियो जेके चेक एंड बैलेंस त करे कंदो। साईं ॿिन्ही जहान जी बरकत आहे, अलाह कंदो त इंशाअल्लाह ताला चङाई थींदी। साईं खे बि रिक्वेस्ट कंदुमि, साईं हिते कमु ख़राबु अथव, इहे ग़रीब जेके आहिनि, जेके मिसकिन माण्हू आहिनि, इन्हनि जे लाइ कुझु करिणो पवंदो तव्हांखे। हा, इन्हनि जे लाइ, पर लालच खे परे रखंदो, कमु कंदो। मोहम्मद रमज़ान गोपांग साहब, इमदाद हुसैन साहब हुजनि, साईं माशूक अली गोपांग, कहिड़ा नाला कराए खणी खां वाब डोमकी, अच्छा जिन जा मुंहिंजा मूंखे नथियूं ज़ातियूं अचनि सम्झ में, या मूंखे ॼण नाला न थियनि मादरत वठां। असांजे पैनल सचर सरमस्त रहमतुल्लाह अलैह जा पैनल वारा मौजूद मेंबरान, मां ग़रीब ॾोथी ॾुखड़नि पछड़नि वारा मारूंड़ा माण्हू, ग़रीब जेके हिन ॻोठ में 2013 खां मां आयो आहियां। अफ़सोस, सद अफ़सोस जेको मां हिन वक़्तु जेको आयो आहियां, सिर्फ़ु हिन मारूड़नि झंगनि माण्हुनि जे लाइ। कॾहिं कान कमान मां मियां मार न मुंहुं में आई तूं, मतिलबु तूं जो ई तोखे लॻे। प्यारा दोस्तो, मां वरी तव्हांखे रिक्वेस्ट थो कयां त अहिड़ो मौक़ो वरी तव्हांखे शरगोट खे ज़िंदगी में न करो। बिल्कुलु हिमायत की तो ऐलान के तो साईं हाथ मत ऐलान के Snow Music Studio. Snow Music Studio. दोस्तों साथियों, ही दोस्तनि जो कुझु तव्हांखे मौक़ूफ़ बि ॾेखारियोसीं, जंहिंखां अवां ख़बर खां बाख़बर बि रखियोसीं। शहीद लियाकत नगर शेरशाहनवाज़ ॻोठ जूं जेके चूंडियूं थी रहियूं आहिनि, उन्हनि सो अव्हांखे जेको आहे सो हवालो बि ॾिनोसीं। ऐं इहो आख़िरी में चवंदुसि त वोट ज़मीर जो आहे, वोट हक़ ऐं सच ते ॾियो। ऐं जेको आहे सो साईं लतीफ़ शाह खे पंहिंजो क़ीमती वोट ॾेई खटरायो, जंहिंजो इंतख़ाबी निशान आहे गुलाब जो गुल। साईं जे पैनल जो नालो आहे सचल सरमस्त पैनल। ऐं हिन मौक़े ते हिकिड़ो नंढो शेर आहे, सो सचल सारो सच, कूड़ न तंहिंमें रती भर। सचल सारो सच, कूड़ न तंहिंमें रती भर, किरन उहे मुंहुं भर जंहिं कूड़ ॻाल्हायो क़ौम सां। हक़ लतीफ़ सच।